सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 सब्जेक्ट साइंस बाब पहिरियों सबक 6 नेकाल वारो सिरिश्तो यूरिनरी सिस्टम। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां तव्हांजो नाना आबिद। हिन सबक में असां तव्हां सां गॾु ॾिसंदासीं त इंसान जो रत जे साफ़ करण वारो यानी नेकाल वारो सिरिश्तो कीअं कमु करे थो। नेकाल वारो सिरिश्तो यूरिनरी सिस्टम, हिन जो ॿियो नालो अंग्रेजी में आहे एक्सक्रीटरी सिस्टम। हिन सिरिश्ते में जेके उज़वा शामिल आहिनि उहे आहिनि बुकी, पेशाब वारी नली, मसानो ऐं नेकाल वारी नली। रगूं रत बुकियुनि वटि खणी ईंदियूं आहिनि ऐं नसूं ऐं रत खे वापसि खणी वेंदियूं आहिनि दिलि जी तरफ़। हिननि उज़वनि जा अंग्रेज़ीअ में नाला हीअं आहिनि: किडनी यानी बुकी, किडनी यानी बुकी, यूरिटर यानी पेशाब वारी नली, ब्लेडर यानी मसानो, यूरिथ्रा यानी नेकाल वारी नली, रीनल आर्टरी माना रग ऐं रीनल वेन माना नस। किडनी, यूरिटर, ब्लेडर, यूरिथ्रा, रीनल आर्टरी ऐं रीनल वेन। असां हाज़मे वारे सिरिश्ते में ॾिठो हो त असां जेको खाधो खाईंदा आहियूं उन्हनि मां तवानई वारा जुज़ा रत में शामिल थी वेंदा आहिनि, पर उन्हनि तवानाई वारनि जुज़नि खां अलावा लूण, टॉक्सिन्स, एंजाइम्स, पाणी ऐं ॿियूं घणी शयूं रत में शामिल थी वेंदियूं आहिनि। उहे शयूं जेके इंसान जे जिस्म जी ज़रूरत खां वधीक आहिनि या उहे शयूं जेके इंसान जे जिस्म जी ज़रूरत में न आहिनि उन्हनि खे फुज़लो चइबो आहे। नेकाल वारो सिरिश्तो खाधे मां रत में शामिल फुज़ले यानी लूण खे, टॉक्सिन्स खे, बचियल पाणीअ खे, एंजाइम्स वग़ैरह खे ॿाहिरि कढण जो कमु कंदो आहे। हिन सिरिश्ते जो अहम उज़वो बुकियूं आहिनि। इंसान वटि ॿ बुकियूं हूंदियूं आहिनि, मुठ जी साइज़ जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी साॼे पासे हूंदी आहे ऐं हिकिड़ी खाॿे पासे हूंदी आहे ऐं विचेल में थोरो पुठ भरो हूंदियूं आहिनि। ॿियो उज़वो आहे पेशाब जी नली। पेशाब जी नली लूण, टॉक्सिन, बचियल पाणी, एंजाइम वग़ैरह जे मुरकब खे जंहिंखे असां पेशाब चवंदा आहियूं उनखे बुकियुनि मां ख़ारिज करण जो या ॿाहिरि कढण जो कमु कंदी आहे। जीअं त बुकियुनि में रत हर वक़्तु पियो साफ़ थींदो आहे ऐं इहो पेशाब या इहो मुरकब फुज़ले जो ऐं पाणीअ जो हर वक़्तु पियो निकिरंदो आहे, पर असां त हर वक़्तु पेशाब न कंदा आहियूं। इन जे करे जो हिकिड़ी थेली ठहियल आहे असांजे जिस्म में जंहिंखे मसानो चइबो आहे। मसानो पठनि जी ठहियल हिकिड़ी थेली आहे जंहिंमें पेशाब गॾु थींदो आहे। पोइ जॾहिं काफ़ी मक़दार में उहो पेशाब गॾु थी वेंदो आहे त उन महिल असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे पेशाब करण जी ज़रूरत आहे ऐं असां वञी मसाने खे ख़ाली करे ईंदा आहियूं। बुकियूं असल में लातइदाद फिल्टर नंढा नंढा आहिनि जिन मां रत फिल्टर थींदो आहे यानी छाणिजंदो आहे ऐं फुज़लो उन मां छणी ऐं बाक़ी साफ़ रत वापसि रग में हलियो वेंदो आहे। माफ़ कयो, नस में हलियो वेंदो आहे, रग मां ईंदो आहे ऐं नस में हलियो वेंदो आहे। छो त ॾिसो त नेकाल वारो सिरिश्तो कीअं कमु करे थो। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त रगुनि मां रत बुकियुनि में अंदरि थो अचे, पोइ बुकियूं उन रत खे फिल्टर करे साफ़ थियूं कनि ऐं जेको फुज़लो निकिरे थो उनखे हिन पेशाब वारी नलीअ में मोकिले छॾनि ऐं बाक़ी जेको रत साफ़ थी वियो पर उन में अञा बि ऑक्सीजन शामिल न थी आहे, उन रत खे बुकियूं ॿाहिरि कढी ऐं वेन में जेको आहे रीनल वेन में मोकिले छॾनि। आर्टरीअ मां रत अंदरि थो अचे, रगुनि मां अंदरि थो अचे ऐं नसुनि मां साफ़ थियल रत ॿाहिरि थो निकिरे। साफ़ थियल रत
दिलि जे पासे हलियो वेंदो, बुकियुनि मां दिलि जे पासे हलियो वेंदो, ऐं जेको पेशाब ठहियो उहो असां जीअं ॾिठो त हिन पेशाब जे नालियुनि मां मसाने में थो अचे। इंसान वटि ॿ बुकियूं ऐं ॿ पेशाब वारियूं नालियूं आहिनि, ऐं हे ॿई जेको आहे कमु कंदियूं रहंदियूं आहिनि। इहो सॼो पेशाब जेको आहे या मुरकब फुज़ले जो ऐं पाणीअ जो आहे उहो हिन मसाने में जमा थींदो आहे। पोइ जॾहिं मसानो असांजो भरिजी वेंदो आहे अध खां थोरो वधीक, त असांजो दिमाग़ ताईं हिकिड़ी अहिड़ो मैसेज वेंदो आहे या अहिड़ी सोच वेंदी आहे त हाणे असांखे जेको आहे उहो हिनखे ख़ाली करणो आहे। हुनजे करे असां उथी ऐं बाथरूम में हलिया वेंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां त जेका बुकियूं आहिनि उन में तक़रीबन 10 लखनि खां वधीक नंढा नंढा फिल्टर हूंदा आहिनि, ऐं इंसान हिकिड़े ॾींहं में तक़रीबन 40 दफ़ा पंहिंजो रत साफ़ कंदो आहे पंहिंजे बुकियुनि जे मार्फत। इंसान खे ॿिनि बुकियुनि जी ज़रूरत न आहे, इंसान लाइ हिकिड़ी बुकी काफ़ी आहे। पर अलाह साईं ॿी बुकी ठाही आहे सिर्फ़ इन सूरत में त जेकॾहिं हिकिड़ी फेल थी वञे या कमु करे छॾे त इंसान जी ज़िंदगीअ जो सिरिश्तो या ज़िंदगीअ जो अमल क़ाइमु रहे। उन जे करे असां पंहिंजी बुकी कंहिं ॿिए माण्हू खे ॾेई सघूं था जंहिंखे बुकीअ जी ज़रूरत आहे, जंहिंजूं ॿई बुकियूं जेके आहिनि उहे फेल थी चुकियूं आहिनि या कमु नथियूं कनि। सो अॼुकल्ह अक्सर माण्हू जेके आहिनि उहे जेके अॻे इन बीमारीअ खां निजात हासिल न करे सघंदा हुआ ऐं डायलिसिस ते हूंदा हुआ, हाणे उहे ॿिए कंहिं डोनर खां बुकी हासिल करे आम सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि था। इन ते अॼु असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। अॼु मुख़्तसिर तौर ते असां बुकियुनि जे बारे में ॿुधो ऐं निकाल वारे सिरिश्ते जे बारे में ॿुधोसीं। इंशाअल्लाह वरी सुभाणे ॿिए सबक़ सां हाज़िर थींदुसि। यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब करणु ऐं घंटी वारे बटन खे दॿाइणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।